किताब असांजो कलीज तबसरो इब्न हयात पंवर। जेतर हुई जीअरी विरची न वेठी, वञी भूए पेठी फारींदे सॼणे। भिटाई साहब जो मथियों बैत सिंधी अदब जे बेलोस ख़ादिम मिर्ज़ा कलीज बेग मरहूम जी ज़ात सां संदसि इल्मी अदबी ख़िदमतुनि जे सिलसिले में एतिरे क़दर मुनासिबत रखंदड़ ऐं सही तर्जुमानी कंदड़ आहे जंहिंखां को बि इल्म दोस्त ऐं अदब शनास इनकार नथो करे सघे। मरहूम नंढपुण खां ई हयाती जी आख़िरीन घड़ियुनि ताईं हिकु सुजाण पोरियत जी हैसियत में लगातार इल्म ऐं अदब जी सदा हयात मशल खे रोशन कंदा पंहिंजे मुआशरे जी ऊंदाहिन दिलनि तोड़े अड़जाण मासूम ज़हननि खे ज़िंदगी जो को न को नुक़्तो ऐं का न का राह ॾेखारींदा ई रहिया। अहिड़ी रीति हयाती जी हर मंज़िल ते कॾहिं बि संदन अदबी पोरे सां प्यार वारे मुक़दस जज़्बे में न की त का माठाई आई ऐं न वरी संदन कलम किथे कंहिं मंज़िल ते थकिजी बीह रहियो। अणविर्च इंसान वांगुरु ज़िंदगी जो हर हिकु पल अमानत ॼाणे उनजे सही मुसरफ़ में रोधल रहंदे हिकु अहिड़े अनोखी ऐं जाज़िब शख़्सियत नज़र अचे थी जेका पसे परदे हर इंसानी दिलि खे इहा ई अपील कंदी हुजे त हू पाण जिते ऐं जंहिं बि समाजी कार्य सां वाबिस्ता आहे उते उन अमानत खे सफली बनाइण में वसां कोताही न करे। मिर्ज़ा साहब जी इल्मी ख़िदमतुनि इल्मी ऐं अदबी ख़िदमतुनि जी की क़दर उपटार करण खां अॻु वधीक मुनासिब थींदो त ख़ुदि संदन हयाती जे तारीख़ी दौर ते पिणु सरसरी निगाह विधी वञे, छाकाणि त हर इंसान किरदार जी तामीर में माहौल ऐं मुआशरे जो ई हथु हूंदो आहे। इन बुनियादी हक़ीक़त खे नज़र अंदाज़ करण सां का बि शख़्सियत को बि इंसानी किरदार असली रूप में उजागर थियणु न फ़क़ति नामुमकिन ई आहे पर ख़ुदि उहा शख़्सियत हिकु अहिड़ो मुंझल मसइलो बणिजी पवंदी जो उन मुतलिक़ जेके के बि नतीजा अख़ज़ कया वेंदा से सरासर ग़लति, हक़ीक़त खां परां ऐं बेपाड़ी भल जिया हूंदा। इंसान पंक्ति जीव आहे, हुनजे उसरण उभरण ऐं मड़नी सलाहियतनि जे फलण फूलण जूं राहूं समाजी अमल दख़ल ऐं सोच वीचार जी धाराउनि सां लाॻापियल हूंदियूं आहिनि। जॾहिं बि कंहिं शख़्स खे इन मरकज़ी दायरे खां सेरे पराहें करण जी कोशिश थी आहे तॾहिं अक्सर करे फ़िक्री वहदत जी राह में फितूर पैदा थियो आहे या ईअं खणी चइजे त अहिड़ी कोशिश हक़ीक़त खां अखियूं ॿूटे अंधे जियां हथोराणी ॾियणु मिसल आहे जंहिंमां हमेशह इंसानी इतिहाद ऐं रवारदारी जा अज़ीम तरीन रिश्ता कमज़ोर थींदा ऐं टुटंदा पिए रहिया आहिनि। मुनासिब थींदो त हींअर उन तारीख़ी दौर जो जाइज़ो वठिजे जंहिंमें असांजे बुज़ुर्ग ऐं सिंधी अदब जे अज़ीम मोहसिन अखियूं खोलियूं ऐं खेसि काइनात जे अजीब ग़रीब निज़ारनि ऐं गूनागूं रंगीन ॾिसण ऐं पसण जो मौक़ो मिलियो। नंढड़े कलीज जे जनम जण खां 9 साल अॻु आज़ाद सिंध ग़ुलामी जी ज़ंजीरुनि में चोख खंपी जकड़जी चुकी हुई ऐं सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल जूं वाॻूं हिकु अहिड़े मकार ऐं अगराई पसंदि क़ौम जे हथनि में अची वयूं जेका फ़िरेबकारियुनि ते पर्दे पोशी करण में निहायत होशियार ऐं वॾी तजुर्बेकार हुई। सिंध जा सादा ऐं वेसा विसूड़ल टालपुर हुकुमरान हिननि दगाबाज़नि सां पूरे पइजी कीं सघिया छाकाणि त नवनि जंगी हथियारनि सां गॾोगॾु मीर जाफ़र बंगाल वतन जो गद्दार जा भाइर सिंध में मौजूदु हुआ। हिननि वतन दुश्मन गद्दारनि फरंगी इक़्तिदार खे तस्लीम कंदे ऐं नवनि आकाउनि जी चापलूसी करण खे फ़ख़्रु ॼाणंदे पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम जे गले ते तेज़ छुरी वाहण में का बि ज़िलत महसूस कान कई। इंसानी तारीख़ में जॾहिं बि के इनकलाब आया आहिनि त तख़्त ऐं ताज जा अॻूणा धणी ऐं साणनि गॾु संदन हमदर्द ऐं नमक खाऊ बि इन ई लपेट में लहसिजी पई विया आहिनि। फातह जे ज़ोरावर हथनि हिक ई धक सां मफ़्तू ऐं उनजे हवारिन जे वजूद खे या त सिफ़ाए हस्ती तां बिना मेसारे नास करे पे छॾियो आहे या वरी संदन अॻूणे इक़्तिदार ऐं असर खे अहिड़ी कारी ज़रब रसाई आहे जो हू अॻूणे मक़ाम तां थेलिजी आम रवाजी हैसियत खे वञी रसिया आहिनि पर हिते त किसो ई उल्टो नज़र अचे थो। शातिर अंग्रेज़नि टालपुर हुकुमराननि खे त क़ैद ई बंद जूं तकलीफ़ूं ऐं ॿिया अज़ाब ॾिना पर संदन किन मुशीरनि सलाहकारनि ऐं ख़ुदि टालपुर ख़ानदान जे ई किन ख़ासि फ़र्दनि ते ख़ासि महिरबानी जी नज़र कई वई। हिन वक़्तु इन हक़ीक़त खे अॼोके मौज़ू खां परां रखंदे असीं पंहिंजे असली मक़सद ते अचूं था। अंग्रेज़नि खां अॻु हिन सरज़मीन ते ॿी कंहिं बि अहिड़ी दोखेबाज़ क़ौम पंहिंजा मनहूस क़दम न रखिया हुआ। हिननि सिंधी क़ौम जे खून पसीने मां जावा कंदे पंहिंजी मकार सियासत जो अहिड़ो बदतरीन ॼार पखेड़ियो ऐं अहिड़े फ़िकिर ऐं तइलीमी सिरिश्ते खे जनमु ॾिनो जेको तबक़ाती इख़्तिलाफ़नि समाजी नाइंसाफ़ियुनि ऐं क़ौमी फुरलुट ते वॾी होशियारी सां लेपे पोती थींदी रही।
ऐं नतीजे में सियासी समाजी ज़ुल्मनि ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ लड़ण ऐं पंहिंजे हक़नि हासिल करण बजाए क़िस्मत नसीब ऐं सब्र शुक्र जो अहिड़ो आफ़ीम पेट पइजी वियो जो हर ॾाढाई खे थधे सीने सां क़बूल करण जी सिंधी क़ौम में आम वबा फैलिजी वई। अंग्रेज़नि इन तरीक़े आम ज़हनी तबाही आणण खां पोइ हितां जे अक्सर साहिब दौलत तबिके जे ज़हन ऐं ज़मीर ते अहिड़ो कारह जो हथु फेरियो जो पंहिंजनि आकाउनि जी नेकाली खां पोइ बि सदन नक्शे क़दम ते हलंदे अमुन इंसाफ़ ऐं भाईपी जे नारे में हर का मनमानी कंदा फबंदा रहनि ऐं खेनि अहिड़ी फटकार जोगी हालत ते न की त पंहिंजो अंदर ई थो खाए ऐं न की वरी को ज़मीर ई थो मलामत करे। असांजे हिन निमाणे ई नंढे अदीब ऐं आलिम अहिड़े ई दौर में परवरिश पाती। मरहूम पंहिंजी समाजी रस्मुनि रवाजुनि अक़ीदनि ऐं ख़्यालनि मज़हबी मतभेदनि हिक ॿिए ख़िलाफ़ कुफर ऐं इस्लाम जी फ़तवाबाज़िन ऐं ॿियनि अज़ीम क़िस्म जे प्रोपेगेंडाउनि खे काफ़ी ॿुधो ऐं सुणियो, पर पाण अहिड़ी कंहिं बि धुॿण में फासण खां घणो परां रहिया। पाण हर अहिड़े नफ़रत फैलाईंदड़ ख़्याल अमल ऐं तहरीक खां हमेशह बेनियाज़ रहिया, छाकाणि त संदन वसी क़ल्बी कंहिं बि हालत में अहिड़नि तंग नज़र ऐं महदूद दायरनि में समाइजी कान थी सघी। जेकॾहिं कंहिं फ़िरके या धर्म जे पोइ लॻ पिपर में परमेश्वर जो आशियानो क़बूल थे कयो या कंहिं ॿिए बबुर में साईं जो वासो थे मञियो त कलीच खे इन ते को बि एतिराज़ कोन हो। हुन जे मन मंदिर तोड़े मस्जिद में साॻी जोत खे ॿरंदे ॾिठो। इहो ई कारण हो जो मिर्ज़ा मरहूम हर फ़िरके ऐं हर धर्म जे पोइ लॻनि में इंसानियत लाइ वधीक उन्स ऐं शनाख़्त पैदा करण ख़ातिर साल साल कलमी पोरियो कंदा ऐं पंहिंजो नूर निचोईंदा रहिया। आउं हींअर हिकु अहिड़ो मसइलो पेश करणु घुरां थो जेको मरहूम जी अदबी ख़िदमतुनि जे सिलसिले में एतिराज़ तौरु पेश कयो वञे थो। मसइले पेश करण खां अॻु हिन ॻाल्हि न ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे त असांजे अॼोके दौर जे शऊर ऐं अॼु खां अधु मुनी सदी अॻु वारे दौर जे शऊर में एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो अॼु हिकु अणॼाण ॻोठाणे हारी ऐं शहर जे हिकु पढ़ियल लिखियल नौजवान में आहे। इंसानी शऊर हमेशह मादी ऐं समाजी हालतुनि जी अक्कासी ऐं पैदावार पे रहियो आहे। इन हक़ीक़त खे क़बूल करण खां पोइ ॾिसबो त मिर्ज़ा साहब जे दौर जो इक़्तिसादी, सियासी ऐं समाजी तक़ाज़ाऊं अॼोकिन तक़ाज़ाउनि खां काफ़ी मुख़्तलिफ़ हुयूं। अॼोको दौर जंहिं हद ताईं मशीन जियां तेज़ रफ़्तारी सां गर्दिश करे रहियो आहे ऐं उनजी हर का हरकत, हर हिकु रद अमल, हर हिकु बुराई ऐं सही सिधी फुरलुट हिकु आम रवाजी सम्झ वारे खां त ॻुझी पाली कान्हे, पर गॾोगॾु तबक़ाती इख़्तिलाफ़नि खे तेज़ कंदे हिक ई खून ऐं अज़ाज़त जे रिश्तनि में पिणु उन इख़्तिलाफ़ जूं दीवारूं खड़ियूं करे छॾियूं आहिनि। कल्ह जे अदीब ऐं अॼु जे अदीब में जेकॾहिं को फ़र्क़ु आहे ऐं जवाबदारियुनि जो अहसासु आहे त फ़क़ति इन मुशाहिदे जो, आम इंसानी फुरलुट जो। मुंहिंजे ख़्याल में कलीच जे कलम खे परखण खां वधि कलीच जी अज़ीम इंसानी दिलि खे ॾिसणु खपे। मरहूम मिर्ज़ा ते ही एतिराज़ कयो वञे थो त हुन अंग्रेज़नि जी फुरलट वारे निज़ाम ऐं जागीरदार शाही, ज़मीनदार शाही जे ज़ुल्मनि ऐं ॾाढाइनि ख़िलाफ़ कुझु बि न लिखियो आहे। हालांकि हिकु अदीब, शाइर ऐं दानश्वर ते इहो ई अहम फ़र्ज़ु आहे त हू पंहिंजे समाज जी ॾाढाई पसंदि हैवानी ताक़तुनि हथां जॾहिं बि पोरियत खे लुटबो, फुरबो ऐं मारबो ॾिसे तॾहिं संदसि कलम हीणनि ऐं कमज़ोरनि जी हिमायत में ज़ालिमनि ख़िलाफ़ तलवार खां वधीक तेज़ बंची वार मथां वार करे। मथियों एतिराज़ वाकई वॾी अहमियत रखे थो, पर जेकॾहिं वधीक गहरी नज़र सां ॾिसंदासीं त मरहूम मिर्ज़ा साहब जो समूरो कलमी सरमायो अञा कंहिंजी बि नज़र मां न गुज़रियो आहे ऐं साॻे वक़्तु जेकी कुझु असांजे साम्हूं आयो आहे उनजो बि असां दिलि जे ख़ौफ़ ऐं ख़्याल सां शायदि ई मुतालो कयो हुजे। ऐं हिते अहिड़ो मिसाल पेश करियां थो जंहिं ते संजीदगी सां सोचण ऐं वीचारण बैदि कंहिं हद ताईं इहो एतिराज़ नथो रहे, पर पाण मिर्ज़ा साहब मज़लूम धुर जो हिमायती ॾिसण में ईंदो। असां मां जिन बि मिर्ज़ा साहब जो तर्जुमो कयल ड्रामो इंक्वायरी ऑफिसर स्टेज ते ॾिठो या पढ़ियो आहे, से हिकु वार पंहिंजे दिलि खां पुछी ॾिसनि त उनमें कामोरा शाही जी ग़रीबा मार हालत जी अकासी कंदे उन ज़ालिमाने निज़ाम जे मनहूस चहिरे ते केॾी न ज़ोरदार थप्पड़ हई वई आहे। शायदि इन ड्रामे मुतलिक़ इहो एतिराज़ कयो वञे त मिर्ज़ा मरहूम जो पंहिंजो तबज़ाद लिखियलु न आहे, तंहिं करे उनखे एतिरी अहमियत ॾियणु न जुगाए। पर अदब या ॿिए कंहिं बि समाजी कार्य जे सिलसिले में हीअ हक़ीक़त ध्यान में रखणु घुरिजे त हर इंसानी अमल सवाइ कंहिं मक़सद जे वजूद में न ईंदो आहे। कंहिं बि अदीब ऐं फ़नकार जो ज़हन जॾहिं का तबज़ाद चीज़ पेश करे थो या हू को तर्जुमो ई करे थो, तॾहिं हू पंहिंजी ज़हनी पसंदि मुताबिक़ ई कलम खणे थो। हुनजो ज़हन जेको पंहिंजे माहौल ऐं मुआशिरे जे तजुर्बे ऐं मुशाहिदे मां ई उसरी निसरी ख़ुदि तख़लीक़ी मरहले ते पहुतल आहे, सो इहा ई चीज़ क़बूल कंदो जंहिंजो हुनजी ज़हनी अदावत में अहम हिसो हूंदो।
ड्रामे जो हासिल मतिलबु हीअ आहे त कामोरो तबिको जंहिंखे आवाम जी ख़िदमत लाइ मुक़ररु कयो वियो आहे सो ख़िदमत जे माॻ मुर्गो बघड़ जो रूप वठी ग़रीब आवाम खे रिढूं बकरियूं ॼाणे संदन कुखियूं फाड़ींदो ऐं पंहिंजा ओझ भरींदो थो रहे। ड्रामे जा ख़ासि किरदार मुख़्तियारकार, पुलिस इंस्पेक्टर, डॉक्टर, म्यूनिसिपालिटी जो इंस्पेक्टर, ॿियनि खातनि जा अमलदार, वॾेरा ऐं वापारी कीन पाण में गॾिजी नानी कुनड़ो ठाहे मुल्क ऐं माण्हुनि जी हथ वठी ॿेड़ी ॿोड़ींदा था रहनि। कामोरा शाही जे इन ऊंदाहे किरदार खे निशानो बनाईंदे फ़नकार जो ज़हन हिकदमि पलटो खाए थो ऐं हक़ीक़त शनास निगाह उन्हनि साॻियनि मुजरिमनि सां पूरो न्याउ करे थी। हू इंसानी फितरत जी अथाह नेकी खे साम्हूं रखंदे इन नतीजे ते पहुचे थो त हिन नंढनि कामोरनि खे जिन ते सारो बार ऐं बोझ आहे मिले बि छा थो। ही त पाण ई बुखिया आहिनि, हिननि खे बि बचा आहिनि, हिननि खे बि घुर्जूं आहिनि, वग़ैरह वग़ैरह। कंहिं बि अदीब, शाइर ऐं दानिश्वर जो ज़हन हर समाजी बुराई ते सोचींदे जॾहिं इन बुनियादी नुक़्ते ते पहुतो तॾहिं आउं सम्झां थो त हुन पंहिंजो अदबी ऐं इंसानी फ़र्ज़ु पूरो अदा कयो। इहो ड्रामो दरअसल रूस जे अवामी अदीब गोगोल जी मायानाज़ तसनीफ़ आहे। गोगोल रूस जे क्लासिकल अदब ऐं लोक गीतनि जे अथाह सागर में गोता हणी वारी जे तहनि हेठां दॿियल केई माणक ऐं मोती झोले हिसाब रूसी अवाम जी बारगाह में भेटा रखंदे मंझंदि ज़िंदगी जो नओं रूह फूकियो। ख़ासि करे यूक्रेनी क़ौम जी पोलिस्तानी क़ौम ख़िलाफ़ वतनी आज़ादी वारी हलचल खेसि घणो मुतासिर कयो थो ॾिसिजे। हीअं जो पोलैंड वारनि यूक्रेनी इलाइक़े खे ज़ोरी पंहिंजे इलाइक़े में शामिल करे वॾी हिरफत ऐं ॾाढाई सां यूक्रेनी क़ौम खे मुआशी, सियासी ऐं सक़ाफ़ती तौरु तबाह करण लाइ सभु तरीक़ा अमल में आंदा। हुननि जी ज़मीनुनि ऐं रोज़गार ऐं मड़नी वसीलनि ते कब्ज़े करण सां गॾोगॾु मथां हुन पोलिस्तानी तहज़ीब खे ज़ोरी मणण लाइ हुकुमराननि, जागीरदारनि, ज़मींदारनि, मज़हबी उलमाउनि ऐं पादरियुनि गॾिजी बदिया नतीजा समूरा तरीक़ा इस्तेमालु कया। यूक्रेनियुनि खे ज़हनी तौरु ग़ुलाम बनाइण लाइ संदन मादरी ज़ुबान खे पिणु ग़ैर क़ानूनी ठहिरायो वियो। यूक्रेनी क़ौम जी इन रज़मिया ज़िंदगी जे मुताले हिन बहादुर कलमकार खे सारी हयाती इंसानी ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ जंग जोटण ते आमादा कयो। इंक्वायरी ऑफिसर में बि हिन जो ज़ारशाही दौर जो पंहिंजो ज़ाती मुशाहिदो आहे जंहिंखे निहायत बेबाकी सां नंगे रूप में पेश कयो वियो आहे। मिर्ज़ा मरहूम बि अंग्रेज़ शाही जे अहिड़े ऊंदाहे दौर में सिंधी क़ौम खे पीड़िबो ऐं तबाह थींदे ॾिठो। इन ड्रामे जो तर्जुमो गोया संदसि पंहिंजे ई समाज जो मुशाहिदो आहे जंहिंखे तर्जुमे जी सूरत में पेश करे सिंधी क़ौम खे ग़फ़लत जी निंड मां सुजाग करण जी भरपूर कोशिश कई आहे। मरहूम मिर्ज़ा मुतलिक अहिड़ियूं रवायतूं ॿुधण में अचनि थियूं त पाण अदल ऐं इंसाफ़ जी साइमी खे सॼी ॼमार हथनि में झलींदे अखियूं ॿूटे लकीर जा फ़क़ीर की रहिया, पर सदाईं पंहिंजे मुशाहिदे ऐं इंसानी दिलि खे अहमियत ॾींदे ताराज़ी जे ॿिन्ही पोड़नि में हल्के ऐं ॻरे, ॾाढे ऐं हीणे जो फ़र्क़ु कंदा रहिया। आख़िर में अर्ज़ु आहे त मिर्ज़ा साहिब जी ज़ात सां अदबी अक़ीदत ऐं मोहबत रखंदड़नि लाइ इहो ई मुनासिबु आहे त मरहूम जे अदबी मक़ाम ऐं मंज़िलत क़ाइमु करण में हक़ीक़त पसंदी खां कमु वठिजे ऐं मरहूम जी इंसान दोस्ती वारे अज़ीम जज़्बे जो क़दुरु कजे। कलीच इंसानियत जो मुबलिग़ आहे, हू कंहिं बि फ़िरक़े ऐं गिरोह खां घणो बालातार आहे। अॼु असां मञनी ते इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजनि बुज़ुर्गनि, अदीबनि ऐं आलिमनि जी सही क़दुरु करण सां गॾोगॾु पंहिंजे इल्मी अदबी फ़रमाए जी तरक़ी ऐं तहफ़ुज़ लाइ गॾिजी कोशिशि करियूं, छाकाणि त अॼु सिंधी ॿोली ऐं अदब मथां मुख़ालिफ़त जा ऊंदाहा ककर आधी मांझी सिरड़ियुनि जीअं लामारा ॾेई रहिया आहिनि। ईअं न थिए जो असांजी तंग नज़री ऐं काहिली सबबा ईंदड़ नसुल उन मां मुस्तफ़ीज़ थियण खां महिरूम रहिजी वञनि ऐं उनखे को पढ़ण ऐं पुरझण वारो ई न रहे। अॼु असां ते हीउ बि लाज़िम आहे त तंग नज़री खे फिटी करे वक़्त ऐं हालात खे सही निगाह सां ॾिसूं, पर बदकिस्मती सां जेकॾहिं असां मां के अञा बि पंहिंजी रंगीन अदबी लिबादनि सबबा इन हक़ीक़त खे क़बूल करणु नथा चाहिनि त उहे अदबी अफ़ादत ऐं आम भलाई जी राह में ॼाणी ॿुझी बाबुर कुंडा पखेड़ण जी कोशिशि कनि था। अहिड़ी हरकत सदाईं नेब रहणी न आहे। हिकु ॾींहुं हक़ीक़त ज़ाती मक़सदनि जे मणनी पर्दा पोशिन खे चीरे फाड़े नंगो करे रखंदी। अॼु कंहिं बि इल्मी अदबी तोड़े ज़िंदगी जे कंहिं बि मसइले खे गोल मोल अंदाज़ में पेश करण जो वक़्तु न आहे, न कि अॼु कंहिंजे मथां इल्मी चोरी ढरण वारनि ख़ुदि साख़्ता दावाउनि जो दौरु आहे। अॼु हर इंसान ते सही सिधी हलीमियत, सचाई ऐं आम भलाई जे रूप में ज़ाहिर थियण जो वक़्तु आहे। कलाबाज़ी खाइण मां जेकॾहिं किन ज़ाती ख़्वाहिशुनि जी तकमील थींदी हुजे त आख़िर उहे बि केसीं ताईं अटकल ऐं होशियारी जी ओट में हली सघनि थियूं। हक़ीक़त जो सिज घणो उभरी चुको आहे ऐं इहो हज़ारा मुख़ालिफ़तनि जे बावजूदु दुनिया जे ज़रे ज़रे खे ॾींहों ॾींहुं रोशनी बख़्शींदो कमज़ोरनि ऐं हीणनि खे पंहिंजी रोशन राह तां गॾिजी वधण लाइ हिमत ऐं हौसले जा नित नवां पैगाम पहुचाईंदो रहे थो।
3 जुलाई 1967।